वज़ीर आज़म इमरान खान कराची में ग्रीन लाइन बस सर्विस मंसूबे जो इफ्तिताह करे रहियो आहे। 15 ॾींहनि जी टेस्ट रन खां पोइ शहरनि लाइ मंसूबे जी बाज़ाब्ता शुरूआत 25 दिसंबर खां थींदी। बस सर्विस जो भाड़ो 15 खां 55 रुपयनि ताईं हूंदो। 25 दिसंबर खां कमर्शियल ऑपरेशंस में महदूद स्टेशन्स ते शुरू थींदा। 11 जनवरी ताईं स्टेशन्स जी 22 बसूं डोड़ींदियूं। मुसाफ़िर मोबाइल एप्लीकेशन डेबिट ऐं क्रेडिट कार्ड ज़रिए बि टिकट हासिल करे सघंदा। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह मुस्लिम लीग नून के ग्रीन लाइन मंसूबे जो क्रेडिट ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ग्रीन लाइन बस जे इंफ्रास्ट्रक्चर में घणो कम रहियल आहे। इफ्तिताह कहिड़ी शइ जो कयो पियो वञे। मंसूबे जो क्रेडिट मुस्लिम लीग नून ॾांहुं वञे थो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त जंगला बस चवंदड़ ग्रीन लाइन मंसूबे जो कहिड़े मुंहं सां इफ्तिताह करे रहिया आहिनि। सिंध सरकार 31 जनवरी ताईं 31 बसूं रोडनि ते आणींदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी चयो आहे त ग्रीन लाइन मंसूबे सां तहरीक इंसाफ जो को बि तालुक़ नाहे। वज़ीर आज़म इमरान खान खे रुगो तख़्तियूं हणण जो शौक़ु आहे। अदालतुनि में कैमराऊं हणी अवाम खे कार्रवाई सिधी रीत नमूने ॾेखारी वञे। मुख़ालिफ़ धुर खे दॿाइण लाइ कूड़ा रेफरेंस ठाहिया वेंदा आहिनि। महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ सिंध में पीपी सरापा एहतजाज। रते देरे नई देरे बाकराणी मिठी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी कारकुननि जा एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त तब्दीली सरकार अवाम खे महांगाई जी धुॿण में धिके छॾियो आहे। आम बाहि वारनि शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सबबि ग़रीब माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कराची जे इलाइक़े सदर में पीर सन जे क़त्ल जो लिंग कांडारींदड़ वाक़ियो। औरत शेख सुहेल नाले जी शख़्स खे सिसी कढे लाश जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। नशे जी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त औरत जे कब्ज़े मां छुरी हथोड़ो ऐं ॿिया सामान हथिया विया आहिनि। पाकिस्तान समेत दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुल्क में इंसानी हक़नि जी लताड़ जो सिलसिलो बंदि न थी सघियो। जबरी गुमशुदगी तशद्दुद समेत इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते ज़ाब्तो आणण ख़्वाब बणियल। हक़ीक़ी जमहूरी मुआशरनि में इंसानी हक़नि ते सौदेबाज़ी जो तसव्वुर बि नाहे। मुल्क में इंसानी हक़नि जी लताड़ कंदड़ अंसर हर हंधि मौजूदु आहिनि। इंसानी हक़नि जी ख़राब सूरतहाल डिघे अरसे ताईं आमिरनि ऐं संदनि गुरडनि जे इक़्तिदार में रहण सबबु आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। पीपी सेनेटर शहरी रहमान चयो आहे त नेब ऐं हुकूमत जी मिली भगत साबित थी चुकी आहे। आसिफ अली ज़रदारी ते सबूतनि खां सवाइ केस दाख़िल कया विया आहिनि। जेकॾहिं नेब वटि सबूत आहे त अदालत में पेश छो नथा करे वञनि। मुस्लिम लीग नून अॻवान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में अॻु भराई। FIA कतई चालान में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज शरीफ खे मुख्य जवाबदार नामज़द करे छॾियो। घोटकी जे कचे में 2 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन ॾोहारियुनि जे घरनि खे बाहि इलाइक़े जी नाकाबंदी। पुलिस जो चवणु आहे त मुग़विन जी बाज़ियाबी ताईं कचे में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। मीरपुर माथले में पसंद जे परने जी पलांद तां अगवा थियल 2 औरतूं ऐं 2 ॿारड़ा बाज़ियाब न थी सघिया। मुग़विन जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP घोटकी जी आफ़ीस अॻियां धरणो। मुग़विन जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ कंहिं बि क़िस्म जूं कोशिशूं न कयूं आहिनि। कुंभ वेझो मुड़िस ॿी शादीअ जी इजाज़त न ॾियण ते घरवारीअ खे क़त्ल करे छॾियो। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾहका पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। नवाब अली मोहम्मद वेझो भेणीवे तरफ़ां सालीअ सां केतिरनि ई सालनि खां लजालुट जो इंकिशाफ। वाक़िए जो केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार। ऐं बहराम में मासूम नींगरीअ सां ज़्यादती। पुलिस जो केस दाख़िल करण खां इनकार। SSP मुआविज़ जो नोटिस वरितो। SHO मुअतल। वाक़िए जो केस दाख़िल, जवाबदार गिरफ़्तार।